पैगामे أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعائي. ربنا اغفر لي ولوالدي. ربنا وتقبل دعائي. ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. صدق الله العلي العظيم. ما شاء الله تبارك وتعالى. نحمده ونصلي ونسلم على خاتم الأنبياء والمرسلين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. वाखाण उन अल्लाह तबारक व तआला जी जंहिं पंहिंजी कुदरत कामिला सां हिन काइनात खे वजूद अता फ़रमायो ऐं इन्हीअ में इंसान ज़ात खे पैदा करे उन्हनि जी इस्लाह जे लाइ हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं लॻभॻि 1,24,000 नबियनि सॻोरनि खे मबऊस फ़रमायाई ऐं सभ खां आख़िर में पंहिंजे आख़िरी नबी ऐं तमामु नबियनि जे सरदार हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा जनाब अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात अक़दस खे मोकिले नुबूवत जो सिलसिलो ख़तमु फ़रमायाई ऐं हाणे क़यामत ताईं पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद को बि नओं नबी न ईंदो। ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते आहिनि, उहे ईंदा पंहिंजी नबूवत जी तबलीग न कंदा, नबूवत मुस्तफ़ी ऐं दीन मुहम्मदी आला साहिबा सलातो सलाम जी दावत ॾींदा ऐं इलियास अलैहिस्सलाम तोड़े जो हयात आहिनि मगर हू तबलीग दीन वारे इन फ़रीज़े जो हाणे अंजाम कोन पिया ॾियनि जीअं ख़िज़र अलैहिस्सलाम लाइ बि इत्तिफ़ाक़ अक्सर उलमा जो इहो आहे त इहे बि नबी आहिनि। बाक़ी इदरीस अलैहिस्सलाम जीरे ई जन्नत में दाख़िल थी चुका। सो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालु जे हबीब ऐं तमामु नबीन जे इमाम हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते संदन आल ऐं असहाब ते लखें करोड़ें दुरूद व सलाम। नाज़रीन, अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी जी सहरी नशरियात ऐं असांजे प्रोग्राम जो नालो आहे पैगाम रमज़ान। अवां सभिनी सामईन और नाज़रीन जे ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आहियां अवां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अॼु असांजे हिन जेको प्रोग्राम आहे हिन जो मौज़ू इन मूं तमहीदी कलिमात में दीबाचे में जेका गुज़ारिश कई जेके गुफ़्तगू कई हिन काइनात खे अल्लाह तबारक व तआला वजूद अता फ़रमायो। इन में पहिरीं इब्तिदान जेके इंसान पैदा फ़रमायईं उहे आदम अलैहिस्सलाम बग़ैर माउ पीउ जे ऐं बीबी हवा खे आदम अलैहिस्सलाम जी खबी पासरी मां पैदा फ़रमाईं। उन खां पोइ जेको बि इंसान हिन काइनात में आयो आहे
ईसा अलैहिस्सलाम खां अलावा बाक़ी सभु इंसान, ईसा अलैहिस्सलाम के वालिद साहब ना, बाक़ी जेके बि इंसान हिन काइनात में आया उन्हनि जो सबबु उन जो माउ ऐं पीउ आहिनि। उहे माउ ऐं पीउ जेके अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू क़ुरान पाक में दुआया कलमात में तालीम ॾींदे इरशाद फरमायो त मूंखां हीअं दुआ घुरो, रब्बिर हमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा। जॾहिं त रब अल्लाह ताला जी ज़ात आहे, पालणहार अल्लाह जी ज़ात आहे, पर पीउ ऐं माउ खे अल्लाह तबारक व तआला इन आयत सगोरी में रब करे कोठियो आहे। रब इरहमहुमा, ए असांजा पालणहार, इरहमहुमा इन ॿिन्ही ते रहम फरमा, कमा जीअं रब्बयानी, इहे ॿई मुंहिंजा पालण वारा, यानी इहे ॿई मुंहिंजा रब हा, सग़ीरा मुंहिंजे नंढपिण में। एॾी वॾी हस्ती जंहिंखे रब तबारक व तआला एॾी वॾी बाबरकत, छो त अल्लाह तबारक व तआला जो सिफ़ाती इस्म आहे, अल्लाह समी आहे, हर इंसान समात करे रहियो आहे। अल्लाह बसीर आहे, हर इंसान खे बसारत अल्लाह ताला अता फ़रमाई आहे, मगर अल्लाह ताला जी लामहदूद इंसान जी बसारत, समात ऐं जेके बि सिफ़तूं सभु महदूद लिमिटेड आहिनि। हू ज़ाती असां सभिनी खे अल्लाह पाक अता फ़रमाई आहे। तंहिंजे करे पीउ ऐं माउ जा हुकूक तमामु घणा आहिनि। वॾी इज़त, वॾो मर्तबो, वॾी शान आहे वालिदैन जो। त अॼु असां इन ई टॉपिक ते गुफ़्तगू कंदासूं। अॼु असांजे प्रोग्राम में आलम इस्लाम जे बहितरीन कारी, मूंखे इन ॻाल्हि ते फ़ख़्रु आहे त असांजे हिन सहरी नशरियात जे जेके पैगाम रमज़ान प्रोग्राम आहे, असांखे शुरू खां वठी जंहिं बहितरीन अंदाज़ में अटेंड कयो आहे, सुठो वक़्तु ॾिनो आहे, असांजे लाइ फ़ख़्र जो मक़ाम आहे त हू कारी फैसल महमूद वड़ाइच साहिबु असांखे टाइम ॾिनो आहे ऐं ज़बरदस्त कारी उल क़ुरान आहिनि। असां दुआ था कयूं त अल्लाह पाक उन्हनि खे अञा वधीक बरकतूं था फ़रमाए। अस्सलामु अलैकुम कारी साहिबु। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। तंहिंखां पोइ अॼोके हिन मौज़ू ते, अॼोके उनवान ते जंहिं आलिम सगोरे खे असां ज़हमत ॾिनी आहे, उनजो ताल्लुक़ सुहारी सिंध जे हिकिड़ी बहितरीन नाले वारी रियासत राणीपुर रियासत सां उनजो ताल्लुक़ आहे। ज़ात जा सहत आहिनि अल्लामा ग़ुलाम मुजतबा नईमी साहिबु। अस्सलामु अलैकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाह। अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे, अव्हांजी महिरबानी, अव्हां टाइम कढी करे तशरीफ़ वठी आया। ऐं असां वटि अॼोके हिन प्रोग्राम में इनखे सुरनि जे बहितरीन अंदाज़ में, बहितरीन अंदाज़ में सुहिणो ख़ूबसूरत बनाइण जे लाइ जेके नातख़्वान तशरीफ़ वठी आया आहिनि, उन्हनि मां आहे मोहम्मद फयाज़ रज़ा क़ादरी। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। आपका शुक्रिया, आप तशरीफ़ ले आए। उन सां गॾु असांजे आलम इस्लाम जा मारूफ़ सनाख़्वान ऐं असांजे हिन पूरे प्रोग्राम खे जेके बहितरीन तरीक़े सां कोऑर्डिनेशन करे रहिया आहिनि, ऐं अल्लाह पाक उनखे अञा वधीक बरकत अता फ़रमाए। न रुगो नातख़्वान आहिनि बल्कि नातख़्वाननि जा उस्ताद आहिनि, आसिफ़ अली सुल्तानी साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। माशाल्लाह, आपका बहुत शुक्रिया, बहुत तावन भी कर रहे हैं और ख़ुद भी वक्तन फ़वक्तन में टाइम दे रहे हैं नाते पढ़ने के लिए। अल्लाह पाक आपकी हाज़िरी को अपनी बारगाह में क़बूल फरमाए। नाज़रीन, असां जो ही तसलसल रहियो आहे त क़ुरान पाक जी तलावत सां असांजे प्रोग्राम जी इब्तिदा थींदी आहे, बाद में मूं इंट्रोडक्शन कराइण खां पोइ वरी नात शरीफ़ ॿुधंदा आहियूं, पोइ पंहिंजे उनवान ते, पंहिंजे मौज़ू ते गुफ़्तगू शुरू कंदा आहियूं। असां इब्तिदा करियूं था नात शरीफ़ खां। मोहतरम मोहम्मद फयाज़ रज़ा क़ादरी साहब दरबार रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में अक़ीदत जा गुलड़ा पेश कंदा। या मुस्तफ़ा अता हो फिर इज़्ने हाज़री का, या मुस्तफ़ा अता हो, या मुस्तफ़ा अता हो फिर इज़्ने हाज़री का, कर लूं नज़ारा आकर मैं आपकी गली का, कर लूं नज़ारा आकर मैं आपकी गली का, या मुस्तफ़ा अता हो एक बार तो दिखा दो
رمضان میں مدینہ ایک بار تو دکھا دو، رمضان میں مدینہ بے شک بنا لو آقا مہمان دو گھڑی کا، بے شک بنا لو آقا مہمان دو گھڑی کا، یا مصطفیٰ عطا ہو پھر سبز سبز گنبد کی دیکھ لوں بہاریں، پھر سبز سبز گنبد کی دیکھ لوں بہاریں، اب اذن دے دو آقا پھر مجھ کو حاضری کا، اب اذن دے دو آقا پھر مجھ کو حاضری کا، یا مصطفیٰ عطا ہو پھر اذن حاضری کا، کر لوں نظارہ آ کر میں آپ کی گلی کا، یا مصطفیٰ عطا ہو۔ ماشاءاللہ تبارک و تعالیٰ، یا مصطفیٰ عطا ہو پھر اذن حاضری کا، کر لوں نظارہ آ کر پھر آپ کی گلی کا۔ محمد فیاض رضا قادری صاحب، ماشاءاللہ آپ نے بہترین کلام پیش کیا، اللہ پاک آپ کو مزید برکتیں عطا فرمائے۔ ناظرین، ہیر اساں ٹاپک تے گفتگو کرن جلائے علامہ غلام مجتبیٰ نعیمی صاحب جی طرف ودوں پیا۔ علامہ صاحب، والدین جا حقوق قرآن پاک انہی بابت چھا تو ارشاد فرمائے؟ تمام بڑے بہترین انداز میں والدین جی بنیادی حیثیت کے بیان فرمایو۔ یقیناً انہی ضمن میں کافی گفتگو واضح تھی وئی۔ اللہ تبارک و تعالیٰ قرآن مجید فرقان حمید میں جہ مقامت والدین جی عظمت کے بیان فرمایو ہے، یہ انتہائی قابل غور نقطہ ہے۔ اللہ کریم قرآن کریم میں فرمایا تو وَعْبُدُوا اللَّهَ وَلَا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا وَبِالْوَالِدَيْنِ احسانا۔ اللہ تبارک و تعالیٰ جہ مقامت پانچی عبادت کے بیان فرمایو، پان سے اگر کہیں شخص کے کہیں بھی شے کے شریک نہ بنان جو حکم ارشاد فرمایو، انہی مقامت اللہ تبارک و تعالیٰ والدین سے حسن سلوک کے بیان فرمایو۔ فرمایا کہ وَعْبُدُوا اللَّهَ وَلَا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا، تما عبادت کے اللہ تبارک و تعالیٰ جی وَلَا تُشْرِكُوا بِهِ شَيْئًا، تما اللہ سے اگر کہیں بھی شے کے شریک نہ بنایو۔ ہاں یہ مقام اللہ جی عبادت، اللہ جی وحدانیت، اللہ جی توحید، اللہ تبارک و تعالیٰ عدم شرک جو حکم ارشاد فرمایا تو شرک تمام کے نائے کہنو۔ ہاں یہ کتری وڈی گال ہے، عقیدو ان میں آ، ایمان ان میں آ، اسلام ان میں آ، دنیا آخرت جی حفاظت ان شے میں آ، ان سے لگو لگ اللہ کریم فرمایا وَبِالْوَالِدَيْنِ احسانا۔ یعنی اللہ تبارک و تعالیٰ پانچی وحدانیت الوہیت بیان کرنا کھا پو جگن حق بیان کیا تو والدین جو کرو۔ والدین جی عظمت سبحان اللہ۔ ناظرین وہاں بدھی رہے ہو تب بہترین والدین کی اللہ پاک وڈی عزت عطا فرمائیا۔ ہیر وقت تھیو آئے ایک شارٹ کمرشل بریک جو ننڈڑی کڑی سائی وٹھوں تھا پیا۔ اساں جی اوہاں جی اساں سا محبت ڈاڈھو مزو اچے تو، بہترین لمحات پرکیف فضا ایڑی سحری جا موقع اللہ پاک یہ بار بار نصیب فرمائے۔ بس ننڈڑو بریک وٹھوں تھا، اجو دا واپس وروں ڈسندا رہو سندھ ٹی وی۔ پیغام
मोस्ट वेलकम नाज़रीन, भलीकार नव रमज़ान मुबारक जी सहरी जा लम्हात ऐं अव्हां यकीनन के सहरी तैयार करे रहिया हूंदा ऐं आवाज़ टेलीविज़न जो ॿुधी रहिया हूंदा, के सहरी तनावल करे रहिया हूंदा, के बाज़ाब्ता तौरु सिड़जी रोज़ जीअं उलमा जी महफ़िल में हाज़िर थियण जी नियत सां हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया हूंदा त असां आलिमनि सॻोरनि खां दीन सिखूं। ऐं यकीनन मां हिन ॻाल्हि ते सिंध टीवी खे इहो सम्झो सिंध टीवी जो तुर इम्तियाज़ आहे इन हवाले सां त जेका शइ जेको ॼाणे सो छाणे। माशाअल्लाह हीअ जेकी सहरी जी नशरियात आहे, उलमा जी महफ़िल दीनी शख़्सियात खां कराइण दीन जी गुफ़्तगू, इहो ईअं सम्झो ख़ासो आहे सिंध टीवी जो। माशाअल्लाह तबारक व ताला इहा गुफ़्तगू मज़ो तॾहिं ॾींदी आहे जॾहिं ॿिन्ही तरफ़नि खां ॼाण दीनी हुजे ऐं पुछाइणु मालूमात वठणु ऐं ॾियण वारा जॾहिं दीन सां तालुक़ु रखण वारे इल्म सां तालुक़ु रखनि था त पोइ ॾाढो मज़ो ईंदो आहे ॿुधण में। सो हींअर वधूं था साॻी मौज़ू जी तरफ़। वालिदैन जे लाइ इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे जो इन्हनि जा हुकूक बयानु थियनि था। औलाद खे घुरिजे त महिरबानी करे गौर सां ॿुधो, पोइ ख़बर पवंदी त क़ुर छा थो चवे। किथे ईअं न थिए जो मरी वञो ऐं क़बर खां पोइ मैदान हशर में पछताइणो पए त असां त ॿुधो ई न हुआसीं, ख़बर ई न हुई त असां किथे किथे ग़लतियूं कयूं आहिनि। अलामा साहिबु, अवां जेका आयत सॻोरी साजुर पढ़ी हुन में इहो इरशाद हो त वबिल वालिदैन एहसान आहे, त एहसान मां मुराद छा आहे? त अलामा साहिबु वबिल वालिदैन एहसान आहे। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त वालिदैन सां एहसान कयो, हुस्न सलूक कयो। हालांकि वालिदैन जे असां जॾहिं उर्दू में या सिंधी में या ॿियनि ज़ुबानुनि में ॻाल्हि कंदा आहियूं त वालिदैन जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं। अल्लाह करीम हिते लफ़्ज़ हुकूक इस्तेमालु न आहे कयो, वालिदैन लाइ अदल जी ॻाल्हि न आहे फरमाई, वालिदैन सां इंसाफ़ को इहो न आहे फरमायो, बल्कि एहसान। हाणे एहसान छा खे चइबो आहे? एहसान जे बारे में बुज़ुर्गान दीन फरमाइनि था त एहसान जो मतिलबु इहो आहे त तव्हां कंहिं बि शइ खे उन जे दर्जे खां वधीक करे हुनखे अदा कयो। वाह! यानी जॾहिं वालिदैन जी इताअत जी ॻाल्हि ईंदी, वालिदैन जी पैरवी जी ॻाल्हि ईंदी त उते का लिमिटेशन न आहे। उनखे जेतिरी तव्हां बुलंदी ते वञी करे जहिड़े सुहिणे नमूने सां अदा करे सघो था त उनखे एहसान चइबो। अल्लाह करीम वालिदैन जी अज़मत जे तौर ते लफ़्ज़ एहसान जो इस्तेमालु फरमायो ताकी औलाद पंहिंजे वालिदैन जे मक़ाम ऐं मर्तबे खे सम्झी सघे त अल्लाह करीम जॾहिं मूंखे पंहिंजे वालिदैन जे मुतालिक़ रवैयो रखण जो हुकुम इरशाद फरमायो त लफ़्ज़ एहसान आहे त मां जेतिरो वधीक निबड़त रखंदुसि। ऐं इन खे अल्लाह करीम ईअं बि बयानु फरमायो वक़फ़िद लहुमा जनाह ज़ुल्ली मिनर रहमा। ऐं इहो एहसान जी हिकु तस्वीर आहे, तव्हां पंहिंजे वालिदैन लाइ ईअं विछाइजी वञो। वाह! तोणी लफ़्ज़ हुजनि, तोणी तव्हांजी अदा हुजे, ॻाल्हाइण जो सलीक़ो हुजे, वालिदैन अचनि था तव्हां बीह रहिया आहियो, हुननि जे इस्तक़बाल में इहो एहसान जूं तस्वीरूं आहिनि। इन करे अल्लाह करीम जेको आहे क़ुर मजीद में इन मक़ाम ते न बल्कि जाथे बि अल्लाह करीम वालिदैन जी अज़मत खे बयानु फरमायो, कॾहिं लफ़्ज़ हुस्ना कॾहिं लफ़्ज़ एहसान जो इरशाद फरमायो। अलामा साहिबु, हिते बहितरीनु नुक़्तो हिकिड़ो ज़हन में अची वियो त अल्लाह तबारक व तआला वालिदैन जे लाइ लफ़्ज़ इस्तेमालु फरमायो एहसान, वबिल वालिदैन एहसान आहे। पंहिंजे वालिदैन सां हिते जेकॾहिं एहसान ई चऊं त पंहिंजे वालिदैन सां एहसान वारो रवैयो इख़्तियार करियो त अल्लाह तबारक व तआला क़ुर में ॿी जाइ ते इरशाद फरमाए हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान। यानी अॼु तव्हां जेकॾहिं पंहिंजे वालिदैन सां एहसान कंदो, हिते हुकुम ॾिनो त वालिदैन सां एहसान वारो रवैयो रखो। हाणे जेकॾहिं तव्हां उन्हनि सां रखंदो त इहो ई बदिलो तव्हांजे लाइ आहे, मुकाफ़ाती अमल थींदो। इन आयत जो हिकिड़ो मक़सदु इहो बि सम्झ में अचे थो त हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान जो मतिलबु त तव्हां जेकॾहिं पंहिंजे वालिदैन सां जेको वर्ताव कंदो उहो ई बदिलो अल्लाह तबारक व तआला तव्हांखे अता फरमाईंदो। जो जॾहिं तव्हांजी औलाद, जॾहिं तव्हां अल्लाह पाक तव्हांखे साहिब औलाद कंदो, तव्हांजी औलाद तव्हां सां उहो ई वर्ताव कंदी जेको तव्हां पंहिंजे वालिदैन सां कयो हूंदो। वलिहाज़ा नाज़रीन, इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। अॼु जो ॿार अल्लाह पाक चाहियो, एतिरी हयाती ॾिनी, निकाह नसीब फरमायो त सुभाणे जो वालिद आहे, सुभाणे जी वालिदा आहे। अॼु जेका औरत न्याणी पंहिंजी माउ सां जंहिं लहजे में ॻाल्हाए थी न, उते थोरो ऐं चवंदुसि त रुकिजी वञो। इहो सोचिजो त मां आईने जे साम्हूं बीठी आहियां, आईने जे साम्हूं मां इहो जेको कुझु करियां थी न, इहो जेको मूंखे आईने जे साम्हूं नज़र थो अचे इहो मूंसां ईअं थियण वारो आहे। आईने जे साम्हूं तव्हां मुस्कुराए करे ॾिसो त तव्हांजो चहिरो आईने में कीअं नज़र ईंदो, मुस्कुराईंदड़। तव्हां हुनखे ख़राबु शिकिल करे ॾिसंदो, तव्हांखे चहिरो कीअं नज़र ईंदो, ख़राबु शिकिल। आईनो कॾहिं बि सच कूड़ न ॻाल्हाईंदो, हमेशह सच ॻाल्हाईंदो आहे। वलिहाज़ा तव्हां जेको औरतूं न्याणियूं पंहिंजी माउ सां वर्ताव रखनि थियूं पियूं, ख़ुदा जो कसम यकीन कयो जी अल्लाह पाक तव्हांखे वालिदा जो शरफ़ अता कयो, तव्हांजो वर्ताव रब ताला तव्हांखे तव्हांजी औलाद जी सूरत में ॾींदो। ऐं को बि पुटु पंहिंजी माउ या पंहिंजे पीउ सां जहिड़ो वर्ताव
सुठो वर्ताव करे थो उनखे सुठे जी उमेदु रखणु घुरिजे, बुरो वर्ताव करे थो उनखे बुरे वर्ताव जी उमेदु रखणु घुरिजे। छो त हिकु रिवायत में आहे त अल्लाह तबारक व तआला ॿियनि गुनाहनि जी सज़ा चाहे त ॾे चाहे त मुआफ़ करे, मगर माउ ऐं पीउ जे नाफ़रमान खे अल्लाह पाक आख़िरत जो अज़ाब त ॾींदो, दुनिया में बि ज़लील कंदो। दुनिया में बि अल्लाह तबारक व तआला उनखे ज़लील ऐं ख़्वार कंदो। माउ ऐं पीउ जे हुक़ूक़ जे मुतालिक़ नबी करीम अलैहिस्सलाम कुझु दुआऊं रद्द न थियण जो फरमायो, त कुझु दुआऊं अहिड़ियूं आहिनि जेके रद्द न थींदियूं। थोरो रोशनी विझंदा कहिड़ियूं कहिड़ियूं दुआऊं जेके रद्द न थींदियूं आहिनि? इसमें नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिं मुक़ाम ते पंहिंजी उम्मत खे तालीम फ़रमाए रहिया हुया त उते हिकु ॻाल्हि खे वाज़े फ़रमायूं त जेके पंहिंजा वालिदैन जा नाफ़रमान आहिनि उन्हनि जी दुआ कंहिं सूरत में क़बूल नाहे थींदी। भले उहे जेके अफ़ज़ल रातूं बि अचनि उन रातुनि में वेही करे अल्लाह खे परचाइण जी कोशिशि कंदा, पर जॾहिं संदन वालिदैन उन नाराज़ हूंदा त उनजी का बि दुआ तोड़े लैलतुल क़द्र में वेही दुआ तोड़ी लैलतुल क़द्र वक़्त जो वली हुन जे लाइ दुआ घुरे, बिल्कुलु उनजी बि दुआ। असां अॼु हिन पुरफ़ितन दौर में इहा ॻाल्हि सम्झणु इंतिहाई अहमियत जी हामिल आहे त असां कंहिं मुर्शिद वटि कंहिं वॾे आलिम सॻोरे वटि जी ख़िदमत में हाज़िर थी करे दुआ घुरंदा आहियूं, उन्हनि सां मिलूं था, उन गुज़ारिश था कयूं असां लाइ दुआ घुरो। जॾहिं असांजा वॾा मुर्शिद वालिद जी सूरत में वालिदा जी सूरत में घर मौजूदु आहिनि ऐं असां उन्हनि खे कॾहिं बि नथा चऊं त असां लाइ दुआ घुरो। कई 100 मील सफ़र करे तकलीफ़ूं काटे कंहिं ॿिए जी ख़िदमत में हाज़िर थियूं था, पेरनि ते हथ बि रखूं था, दस्त बोसी बि कयूं था। इस्लाम में मुमानियत न आहे, बुज़ुर्गान दीन जी ताज़ीम ऐं तौक़ीर आहे, पर जेके असल वालिदैन जीअं अवां फ़रमायो त रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा, इहा दुआ बाक़ाइदा तालीम क़ुरान जी तरफ़ां आहे। अल्लाह करीम तालीम फ़रमाई आहे, अंबिया किराम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान मुबारक ते इहे दुआऊं रहियूं आहिनि ऐं अल्लाह करीम फ़रमायो वक़ुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सग़ीरा, तव्हां इहे दुआऊं कंदा रहो। ऐं लफ़्ज़ केतिरा ख़ूबसूरत तव्हां वॾे बहितरीन तरीक़े सां तशरीफ़ फ़रमाई त रब्बिरहमहुमा, त ए करीम अल्लाह तूं उन्हनि जे मथां रहम फ़रमाए, कीअं त कमा रब्बयानी सग़ीरा, जीअं बचपन में हिननि मूंखे पालियो, शफ़क़त कई। त इन नाज़रीन अल्लामा साहब हिकिड़ो बहितरीन नुक़्तो पेश कयो आहे त यादि रखिजो वालिदैन जे नाफ़रमान जी दुआ क़बूल न थींदी, तोड़े वक़्त जो वली बि उन जे लाइ दुआ करे। तंहिंजे लाइ बहितर तरीक़ो इहो आहे त पंहिंजे माउ पीउ सां सुलह करियो, उन्हनि खां माफ़ी वठो, उनजे पेरें पओ पेर चुमो। जॾहिं उहे दुआ छो सोने हबीब अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फ़रमायो, मुसाफ़िर जी दुआ रद्द न थींदी, मरीज़ जी दुआ रद्द नाहे थींदी, मज़लूम जी बददुआ ज़ालिम जे हक़ में रद्द नाहे थींदी। मुसाफ़िर जी, मज़लूम जी ऐं वालिदैन जे लाइ इरशाद फ़रमायो त पीउ ऐं माउ जी दुआ औलाद जे हक़ में कॾहिं बि रद्द न थींदी। तव्हां चाहे केॾे वॾे वली खां दुआ घुरायो, हिकिड़ो मिसाल थो ॾियां, तव्हांजो मुर्शिद आहे, पीर आहे, सैयद ज़ादो केर बि आहे, अल्लाह पाक उनखे जेॾो शरफ़ जेॾी इज़त ॾिनी, तव्हांजे लाइ दुआ घुरे, गारंटी न आहे त क़बूल थींदी या न तव्हांजे हक़ में। हूअं त उदऊनी अस्तजिब लकुम रब ताला जो मुतलक़ हुकुम आहे त मूंखां दुआ घुरो मां क़बूल कंदुसि, मगर तव्हांजे हक़ में उन्हनि जी दुआ क़बूल थिए न थिए इन जी तव्हां वटि का गारंटी न आहे। पर जेका नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन गारंटी जी मोहर लॻाई आहे, माउ ऐं पीउ जी दुआ या बददुआ औलाद जे हक़ में रद्द न थींदी, त पोइ बहितर तरीक़ो न आहे त माउ ऐं पीउ खे ख़ुशि रखो, माउ जा पेर चुमी चओसि मुंहिंजे लाइ हथु खणे, ख़ुदा जो कसम सॼी दुनिया हिकु पासे हुजे, अम्मा या अबे जी दुआ वठी निकिरो, तव्हांखे कोई कुझु न करे सघंदो। अल्लाह मौसम तव्हां छा फ़रमाईंदो इन मौज़ूअ ते? इन में नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में जॾहिं वालिदैन जे मुतालिक़ सवाल कयो वियो त सरकार दो जहां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम छॾो, सरकार फ़रमायो ओती तो जवामी अल कलिम, अल्लाह मूंखे इहा शान अता फ़रमाई त मां मुख़्तसर लफ़्ज़नि में तमामु वॾी ॻाल्हि इरशाद फ़रमाईंदो आहियां। सरकार फ़रमायो हुमा जन्नतू का व नारू का, त इहे पीउ माउ तव्हांजी जन्नत बि इहे आहिनि, तव्हांजी जहन्नुम बि इहे आहिनि। हाणे इहे बज़ाहिर त नंढा जुमिला आहिनि, त हाणे सवाल थो पैदा थिए कीअं जन्नत कीअं जहन्नुम। फरमाए इन्हनि जी ख़िदमत करे तव्हां जन्नत हासिलु करे वठंदो, पर इन्हनि जी नाफ़रमानी तव्हांखे जहन्नुम पहुचाए छॾींदी। हाणे इन में जेकी क़ाबिल ग़ौर ॻाल्हि आहे, इन हदीस मुबारक में नमाज़ जो तज़किरो न आहे, रोज़े जो तज़किरो न आहे, ज़कात ऐं हज जो तज़किरो न आहे, जिहाद फ़ी सबीलिल्लाह जो तज़किरो न आहे। मुतलक़न सरकार वालिदैन जी अज़मत खे ऐं बारगाह रबूबियत में जेको वालिदैन जो मक़ाम ऐं मर्तबो आहे
ऐं अलाह जी रज़ा वालिदैन जी रज़ा में आहे। वाह अलाह तबारक व तआला जी नाराज़गी वालिदैन जी नाराज़गी में आहे। इन करे इन्हनि जी ख़िदमत करे तव्हां जन्नत हासिलु करे वठो ऐं इन जी नाफ़रमानी तव्हांखे जहन्नम में पहुचाए छॾींदी। हितां अॼोकी औलाद खे सोचणु घुरिजे त नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिंजे जी ज़ात जे तरफ़ां असांखे जेकी तालीम मिली आहे जन्नत बि हिते आहे, ऐं हितां जे हेॾो दरबदर थी वेंदासीं त असां किथे जहन्नम में न पहुची। नाज़रीन क़ाबिल गौर नुक़्तो आहे, ॻाल्हि ई ख़तमु थी वई न। हे काइनात में जेकी बि इंसान पैदा थिया आहिनि न, या जन्नती आहिनि या जहन्नमी आहिनि। इंसान या जन्नती या जहन्नमी, बसि ॿी का जाइ न आहे जो उनजे लाइ चइजे त हीअ जन्नत में आहे या जहन्नम में न आहे, त पोइ किथे आहे। हाणे इनफ थी वई ॻाल्हि जन्नत जो ताल्लुक़ वालिदैन जी ख़िदमत सां आहे, जहन्नम जो ताल्लुक़ वालिदैन जी नाफ़रमानी सां आहे। छा था चाहियो तव्हां? बसि फ़ैसिलो करियो। हाणे उहा घड़ी आहे तव्हांजे फ़ैसिले ते आहे। तव्हां फ़ैसिलो कयो तव्हांखे जन्नत घुरिजे या दोज़ख। जन्नत घुरिजे थी पीउ माउ खे राज़ी रखो, पीउ माउ खे राज़ी रखो, पीउ माउ खे राज़ी रखो, कीअं बि करे पीउ माउ खे राज़ी रखो। दोज़ख घुरिजे थी, को मसइलो न आहे, बसि इन्हनि खे नाराज़ करियो। तव्हां पका जहन्नमी हूंदो, न तव्हांजी ॾाढ़ी, तव्हांजो सजदो, तव्हांजूं नमाज़ूं, तव्हांजूं इबादतूं कंहिं कम जूं न आहिनि। माउ पीउ नाफ़रमान, तव्हां जहन्नमी आहियो। बज़बान मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माउ पीउ माउ पीउ नाराज़, तव्हांजूं नेकियूं कंहिं कम जूं न आहिनि, तव्हां जहन्नमी आहियो। माउ पीउ राज़ी, तव्हां केॾा बि ॾोहारी गुनाहगार आहियो पंहिंजे रब जा, पर मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो तव्हां जन्नती आहियो। वॾी ख़ुशख़बरी आहे। अलामा साहब, हिकिड़े भेरे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मिंबर शरीफ़ ते क़दम मुबारक रखी आमीन फरमायो, ॿिए मिंबर ते ॾाके ते क़दम रखी आमीन फरमायो, टे ॾाके ते क़दम रखी आमीन फरमायो। छा हो इहा हदीस पाक थोरो वज़ाहत फरमायो। जॾहिं अवां मेंबर शरीफ़ तां वापसी लही करे तशरीफ़ फरमा थिया साहबा किराम जी मजलिस में, त साहबा किराम हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, अॼु असां अव्हां खां उहा ॻाल्हि ॿुधी जेकी पहिरियों न आहे ॿुधी। ख़िलाफ़ मामूल हुई ॻाल्हि, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा वजह हुई, छा मामलात हुया? त करीम आका सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं मां मेंबर शरीफ़ ते जलवा घर थियुसि त जिब्राइल मुंहिंजी ख़िदमत में हाज़िर थियो। जिब्राइल मुंहिंजे कन में ॻाल्हि चई त मां आमीन चयो, ॿी दफ़ा ॿी ॻाल्हि चई त मां चयो आमीन, टीं दफ़ा चई त मां आमीन चयो। त उन में कहिड़ियूं ॻाल्हियूं सरकार इरशाद फरमायूं? उन में हिकु ॻाल्हि में नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जनाब जिब्राइल मुंहिंजे कन में इहो अर्ज़ु कयो त बदबख़्त आहे उहो शख़्स, यानी ज़लीलो ख़्वार उहो शख़्स थी वियो जंहिं पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजे वालिदैन जो बुढ़ापो हासिलु कयो, पंहिंजे वालिदैन जी पीरानी साली उन जी ज़िंदगी में आई, पोढ़ाइप उन जी ज़िंदगी में आई, पर उहे उन्हनि जी ख़िदमत करे अलाह जी बारगाह में जन्नत हासिलु न करे सघिया। त अलाह हुनखे एतिरो गनीमत वारो मौक़ो अता कयो त हे तोखे मां मौक़ो इनायत कयो आहे त तूं उन्हनि जी ख़िदमत करे, इन्हनि खे राज़ी करे, इन्हनि जी दिलजोई करे तूं अलाह जी बारगाह में जन्नत हासिलु करे वठि। पर वरी बि उहो जन्नत न हासिलु, यानी हिनखे बोनस मिली वियो आहे, हिनखे आसान शॉर्टकट रस्तो मिली वियो आहे त पंहिंजे वालिदैन जी हिन उमिरि पीराणे साली जी उमिरि में हुनजी ख़िदमत करे अलाह तबारक व तआला जी बारगाह में जन्नत हासिलु करे। पर जे हाणे बि हासिलु नाहे करे सघियो त बदबख़्त, त मां इहो फरमायो त आमीन, हलाकत हुजे हुनजे लाइ, यानी सिंधी भाषा जो मार पवे हुन ते, मार पवे हुन ते बिल्कुलु। त इहे नबी करीम रऊफ़ रहीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त वरी जनाब जिब्राइल इहो अर्ज़ु कयो त या रसूल उहो शख़्स बि ख़्वार थिए, उहो बि बदबख़्त थिए जंहिंजी ख़िदमत में, जंहिंजे साम्हूं अव्हां जो ज़िक्र ख़ैर थिए, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नामे नाम इसमें गिरामी अचे ऐं अव्हां जी ख़िदमत में दुरूद शरीफ़ न पढ़े, उहो शख़्स बि बदबख़्त आहे। यानी इहे उहे ॻाल्हियूं आहिनि त हिते इंसान खे इज़त अफ़ज़ाई, रमज़ान शरीफ़ जंहिंखे रमज़ान शरीफ़ मिले ऐं उहो पंहिंजी बख़्शिश न कराए सघे, में इबादत करे अलाह खे राज़ी करे बख़्शिश न कराए सघे, उन ते बि हलाकत हुजे, उन ते बि मार पवे। नाज़रीन, तमामु नाज़ुक लम्हात आहिनि। रमज़ानुल मुबारक जो क़द्र करियो, जंहिं जो क़द्र न कयो बददुआ है। जिब्रील जी आमीन जी मोहर लॻल आहे, नबियनि जे इमाम जी, जेको रमज़ानुल मुबारक जी क़द्र न करे, इन जी इबादत करे, रब खे राज़ी न करे, रोज़ा न रखे, इन में अल्लाह पाक खे राज़ी करण वारा अमाल करे रब खे राज़ी न करे सघे, त उन ते बि हलाकत जी बददुआ आहे। माउ पीउ पोढ़ा कंहिंखे नसीब थियनि ऐं उन जी ख़िदमत करे अल्लाह खे राज़ी न करे, उहो बि बदबख़्त आहे, उन ते बि हलाकत जी बददुआ जिब्रील ऐं आमीन नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाई। ऐं जेको मदीने
पैगंबर सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जो नालो मुबारक ॿुधे ऐं सलाम चई गुज़री वञे, या लिखण में स्वादु लिखे बदबख़्त आहे उहो जेको हुज़ूर साईं जो नालो ॿुधे ऐं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घटि में घटि को बि दुरूद न पढ़े, उन जहिड़ो को बदबख़्त न आहे। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे हिकु नंढड़े कमर्शियल ब्रेक जो। असां इजो त वापसि वरूं, ऐं ॾिसंदा रहो सिंध टीवी। मोस्ट वेलकम नाज़रीन, अवां खे हिकु भेरो वरी भलीकार। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी। असांजो प्रोग्राम आहे सहरी नशरियात जो पैगाम रमज़ान। 9 रमज़ान मुबारक जी सहरी पुरकैफ़ लम्हात बाबरकत घड़ियूं रमज़ान जो हिकिड़ो बरकतुनि रहमतुनि भरियो महीनो। अवां जे हथनि में सहरी को शरबत, को चांहि, किथे पराठो, किथे को न को मड़ी मज़ेदार शयूं तव्हांजे साम्हूं, रेसिपीज़ या कुझु बि अल्हम्दुलिल्लाह। ऐं हेॾां वरी इल्मी गुफ़्तगू, हेॾां नातख़्वान क़ुरान जी क़िरात, उलमा जी गुफ़्तगू, माशाअल्लाह ख़ुशनसीबी ॿियो छा के चइजे। सो हीउ तुर इम्तियाज़ आहे सिंध टीवी जो, जे हेॾो ज़बरदस्त माहौल ॾिनो आहे। सो ॾिसंदा रहो, गुफ़्तगू हली रही आहे असांजे वालिदैन जे हुक़ूक़ ते। अलामा साहब, बसाओकात ईअं थींदो आहे त औलाद खे हिकिड़ी बेवकूफ़ी जहालत तारी थी वेंदी आहे। हू ईअं सम्झंदा आहिनि त मुंहिंजा माउ पीउ कहिड़ा वरी अल्लाह जा फ़र्माबरदार आहिनि, हू बि त नमाज़ूं कोन था पढ़नि पिया, हू बि इबादत कोन था कनि पिया, उनजी को ख़ासि नेकियूं त न आहिनि, पोइ इन्हनि जी छाजी वरी जेको आहे सो आहे ख़िदमत उन्हनि जी कजे, इज़त उन्हनि जी कजे जेके बाक़ाइदा कंहिं मक़ाम जा मालिक हुजनि, कंहिं दर्जे वारा हुजनि। छा ईअं आहे त वालिदैन जेॾांहुं नेक परहेज़गार पारसा हुजनि त पोइ उन्हनि जी ख़िदमत कजे, पोइ उनजो चयो वठिजे, पोइ उनजी इज़त कजे, या कहिड़ा बि हुजनि, थोरे जो इस्लाम सां तालुक़ु हुजे या न हुजे, त बि वालिदैन जो हुक़ूक़ जे लाइ रब ताला जो हुकुम आहे। जी, उहा इंतिहाई बहितरीनु सुवालु कयो आहे, ऐं हीअ असांजे मुआशिरे जो हिसो आहे। माण्हू इन क़िस्म जी गुफ़्तगू कंदा आहिनि जेका इरशाद फ़रमाए रहिया आहियो। अल्लाह करीम जन क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो वालिदैन जे मुतालिक़, त इन में 2 शयूं क़ाबिल ग़ौर आहिनि ॿिन्हिनि एतबारनि सां। फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना, त असां इंसान खे वसियत कई आहे, ताकीद कई, रब ताला वसियत फ़रमाए बिवालिदैहि हुस्ना, वालिदैन सां सुहिणे सलूक रखण जी। हाणे हिते ववस्सैनल इंसान आहे, ववस्सैनल मुस्लिमन आहे, असां मुस्लमान खे वसियत कई न, असां इंसान खे वसियत कई आहे। हिन में जेके बि मज़ाहिब आहिनि, मज़ाहिब हक़ आहिनि या मज़ाहिब बातिल आहिनि, अल्लाह करीम फरमाए न ववस्सैनल इंसान, सिर्फ़ इंसान सां आहे, जुमला इंसान आहिनि, जेके बि इंसान आहिनि। वरी ॿिए मक़ाम ते बिवालिदैहि हुस्ना, पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक रखिणो आहे। एतिरो इहो न आहे फरमायो त तव्हांजा वालिदैन मुंहिंजा मुतियो फ़र्माबरदार हुजनि, मुंहिंजा नेक बाना हुजनि, शरीयत ते हलण वारा हुजनि, पर इहो उन्हनि जो मामिलो आहे, इहो उन्हनि जो ऐं रब जो मामिलो आहे। तव्हांजो तव्हां लाइ हुमा जन्नतुक व नारुक। ऐं इन ई करे जीअं साहिब रसूल हज़रत इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त असां नबी करीम सल्लल्लाहु ताला वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, असांखे अयुल अमली अहब्बु इलल्लाह, जेके अल्लाह जा पसंदीदा अमल आहिनि, असांखे रहनुमाई फरमायो। छो साहिब किराम नेकी जे मामले में हिकु उन्हनि जे दिलि में हिकु तड़प हूंदी त असां वॾे में वॾी नेकी कयूं, जेको अल्लाह जो पसंदीदा अमल आहे, असां ओॾे रग़बत हासिलु कयूं। त नबी करीम सल्लल्लाहु ताला वसल्लम फरमायो त जेके अफ़ज़ल तरीन अमल आहिनि, उन में ॿिए नंबर ते जेको नबी करीम सल्लल्लाहु ताला वसल्लम इरशाद फरमायो त वबिरुल वालिदैन, त वालिदैन सां नेकी करणु जेको आहे इहो अल्लाह जो पसंदीदा तरीन अमल आहे। ऐं जेकी क़ाबिल ग़ौर ॻाल्हि आहे, फरमाइनि था त मां हुज़ूर जी ख़िदमत में अर्ज़ु कयो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन खां बाद में सरकार फरमायो सुम्मा जिहादुन फ़ी सबीलिल्लाह, यानी पहिरियों वालिदैन सां नेकी जो रवैयो, इहो अहब्बुल अमल इलल्लाह, वरी बाद इन अमल जे फरमायूं त जिहाद फ़ी सबीलिल्लाह। हालांकि जिहाद जे अंदरि पंहिंजी जान अल्लाह तबारक व तआला जी बारगाह अक़दस में पेश करणी आहे, पर छा अल्लाह तबारक व तआला जी बारगाह अक़दस में वालिदैन जो जेको इहो मक़ाम ऐं मरतबो आहे, छो इताअत जी तालीम इतां थी मिले। तव्हांखे हुस्न माशरे जी तालीम ऐं तरबियत अल्लाह तबारक व तआला जी तौहीद, रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी रिसालत ऐं ख़त्म नबूवत जी बुनियादी तालीम इन्हनि जी हंज में तव्हांखे मिली आहे, इन ई घराने में तव्हांखे मिली आहे। त इन एतबार सां जेके इरशाद फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि हुस्ना, त वालिदैन नेक आहिनि, गुनहगार आहिनि, उन्हनि जो तालुक़ अल्लाह तबारक व तआला जी ज़ात सां आहे। तव्हांखे बहसियत वालिदैन फ़ी नफ़्सी वालिदैन, हुनजी इज़त आहे, हुनजी अज़मत आहे, हुनजी शान आहे, ऐं उहे मुस्तहिक़ आहिनि इन शइ जा त तव्हां हुनजी इताअत ऐं फ़र्माबरदारी। नाज़रीन, अवां ॿुधी रहिया आहियो त वालिदैन जो नेक हुजणु औलाद जे लाइ ज़रूरी न आहे त उनजी ख़िदमत इन ते कई वञे त हू फ़र्माबरदार हुजनि अल्लाह जा या न हुजनि, अल्लाह ॼाणे, उहे ॼाणनि।
हू तोड़े कहिड़े बि गुनाह में मुलविस हुजनि, तव्हांजा माउ पीउ तव्हांजे लाइ जन्नत जहन्नम उअं ई आहिनि जीअं नेक पारसा वालिदैन तीअं गुनाहगार। तव्हांजो इन सां को ताल्लुक़ न आहे त हू पंहिंजे रब जा फर्माबरदार आहिनि या नाफ़रमान आहिनि, इन सां ताल्लुक़ ज़रूरु आहे त तव्हांजा वालिदैन आहिनि या न आहिनि। आहिनि त बसि तव्हांखे उनजी ख़िदमत करणी पवंदी। जेकॾहिं चाहियो था न त तव्हांखे माण्हू चवनि त यार वाह जो माशाअल्लाह इज़तदार माण्हू आहे, त तव्हां सोचिजो अॼु मूंखे जेकॾहिं कोई इज़तदार चए थो त इन जे पुठियां तरबियत मुंहिंजी माउ जी आहे। अॼु मूंखे माउ अहिड़ा लफ़्ज़ सेखारिया, न्याणियूं गौर कजो, अॼु तव्हां जेको कुझु ॻाल्हायो थी पियूं तव्हांजी माउ तव्हांखे तरबियत ॾिनी आहे। जे तव्हांजी माउ बद अख़लाक़ हुजे तव्हां बद अख़लाक़ थियो आहे। उहा तव्हांजी माउ पहिरीं दर्सगाह तव्हांजी माउ आहे जिते तव्हां तालीम हासिल कई आहे। अलिफ बे त तव्हां 5-6 सालनि खां पोइ वञी करे स्कूल में दाख़िल थिया हो। तव्हांखे जियो करणु, तव्हांखे अदब अख़लाक़ सेखारणु, तव्हांखे हर ॻाल्हि ते टोकींदी इहा माउ हुई, तव्हांखे हर ॻाल्हि ते टोकींदो तव्हांजो बाबो हुयो। अॼु उहे तव्हांजी नज़र में किना थी विया, तव्हां सुठा थी आहियो, तव्हां बेवकूफ़ आहियो। तव्हां जेकॾहिं उन्हनि माण्हुनि जे चवण ते लॻायो जेके चवनि था त इन्हनि खे ओल्ड हाउस में जेको आहे सो ओल्ड एज हाउस में जमा करायो, इहा अलाह न करे नहूसत पाकिस्तान में अची वई आहे। कुझु शहरनि में ओल्ड एज होम्स अचे विया आहिनि, उते वालिदैन खे जमा थो करायो वञे। मां चवां थो ख़ुदा जो कसम इन खां वॾी का बदनसीबी न हूंदी जो माउ पीउ पोढ़ा हुजनि उनजी ख़िदमत जो शरफ़ हासिल न करे वञी करे नौकरनि जे हवाले करे। पोइ इंतज़ारु कजो रब जे अज़ाब जो, रब जे ग़ज़ब जो, ऐं रब पोइ तव्हां सां जेका कंदो पोइ तव्हां सहजो बि सही। ऐं रब जी जेका पकड़ आहे उहा सख़्तु हूंदी आहे। मां इहे सख़्तु जुमिला ॻाल्हाया, मां इंतिहाई माज़रत खां आहियां जेकॾहिं मुंहिंजे जुमिलनि मां कंहिंजी दिलाज़ारी थी आहे, पर हक़ीक़त हुई मुंहिंजा जेके जुमिला हुआ उहा हक़ीक़त ते मबनी हुआ। अल्लाह तबारक व तआला असांखे सम्झ अता फ़रमाए। अॼोकी गुफ़्तगू असां इन जुमिलनि ते एंड करियूं था, पुॼाणी ते पहुचायूं था पिया त मुंहिंजा भाइरो मुंहिंजा भेनरो हथ ॿधी गुज़ारिश थो कयां त माउ ऐं पीउ महिमान थो, इहे चंद ॾींहंनि जा महिमान आहिनि, हलिया वेंदा। पोइ भितियुनि में टकर हणंदो त मां अम्मा जी हीअ ख़िदमत न कई, अम्मा मूंखे जोड़ो चयो मां न वठी ॾिनमि, जुती चई मां न वठी ॾिनी। उन पछताइण खां भलो अॼु वञी पहिरें पओ। ऐं सच ॿुधायूं ॿिया सभु राज़ी थियण में टाइम वठंदा थो, अम्मा ऐं अबो राज़ी थियण में टाइम न वठंदा, जल्दी राज़ी थी वेंदा आहिनि। सो हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त ख़ुशि नसीब खे कंहिंखे ॾिसणो अथव न, तव्हां चओ त मां कंहिं ख़ुशबख़्त इंसान खे ॾिसां, उनखे ॾिसो जेको माउ पीउ जो फर्मा बरदार आहे, उनजी दीदार कयो त वाह जो ख़ुशि नसीब चहिरो आहे जेको पीउ माउ जो ख़िदमतगार आहे। नाज़रीन असांजो वक़्तु अॼोके प्रोग्राम जो पूरो थियो। आख़िर में गुज़ारिशात अव्हांजी ख़िदमत में त महिरबानी करियो अॼोको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो। मुंहिंजा कुझु जुमिला अॼोकी प्रोग्राम में सख़्तु हा, मां माज़रत करे चुको आहियां, पर पोइ बि अव्हांखे कीअं लॻो इन जो फीडबैक ज़रूरु ॾिजो असांखे। असांजो यूट्यूब ते चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, इनखे सब्सक्राइब कयो। इनखे तव्हां सब्सक्राइब करण खां पोइ लाइक करियो ऐं असांजे अॼोके प्रोग्राम में वञो। नव रमज़ान मुबारक जी सहरी जी नशरियात पैगाम रमज़ान में वञी कमेंट्स लिखो, अव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं सुठियूं लॻियूं ऐं कहिड़ियूं शयूं तव्हां सुठियूं ॾिसणु चाहियो था, कमेंट्स में ज़रूरु लिखिजो। सिंध TV HD इस्लामिक तव्हांजी वॾी महिरबानी। आख़िर में मां पंहिंजे महिमान जो शुक्रिया अदा कंदुसि। कारी फैसल महमूद वड़ाइच साहब, आपका शुक्रिया आप प्रोग्राम में तशरीफ़ लाए। अल्लामा ग़ुलाम मुजतबा नईमी साहब, सातो साहब, रानीपुर रियासत सां ताल्लुक़ रखो था, अव्हांजी महिरबानी था तशरीफ़ वठी आया। मोहम्मद फयाज़ रज़ा कादरी साहब, आपका शुक्रिया, आप टाइम निकाल कर हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। असांजे कोऑर्डिनेशन करने वालों आसिफ अली सुल्तानी साहब, आपकी बहुत मेहरबानी, शुक्रिया आपका, आप तशरीफ़ लाए। अल्लाह आपका आना अपनी बारगाह में कबूल फरमाए। अभी मैं इजाज़त लूँगा और आपसे नात सुनेंगे। इन्हीं कलमात सां इन्हीं गुज़ारिश ते त अल्लाह पाक चाहियो तो सुभाणे 10 रमज़ान मुबारक जी सहरी जे प्रोग्राम में अव्हां सां ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। बख्शिश का मेरी दोस्तो सामान हो गया, जब से दर नबी का मैं मेहमान हो गया, जब से दर नबी का मैं मेहमान हो गया। पढ़ने लगा
جب سے حضور پہ پڑھنے لگا درود میں، جب سے حضور پہ ہر کام میرے واسطے آسان ہو گیا، جب سے در نبی کا میں مہمان ہو گیا۔ قابل غور ہے کہ دنیا میں بے مثال ہے وہ عاشق نبی، دنیا میں بے مثال ہے وہ عاشق نبی، حرمت رسول پہ جو قربان ہو گیا، کہ دنیا میں بے مثال ہے ممتاز قادری، دنیا میں بے مثال ہے وہ ممتاز قادری، حرمت رسول پہ جو قربان ہو گیا، جب سے در نبی کا میں مہمان ہو گیا، کہ راجا جسے ہو خواب میں دیدار مصطفیٰ، راجا جسے ہو خواب میں دیدار مصطفیٰ، خوش بخت وہ جہاں میں انسان ہو گیا، جب سے در نبی کا میں مہمان ہو گیا، جب سے در نبی کا میں مہمان ہو گیا۔ اللہ جی نعمتم جو انعام رمضان، سلام رمضان، سلام رمضان۔